व्यूज़ टाइम में भलीकार मां आहियां अनिल कुमार। नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत बेटनि बाबति जारी कयल सदारती आर्डीनेंस जे दिफ़ा लाइ पंहिंजी लीगल टीम जे ज़रिए जवाब तैयार करे वरितो आहे। गुज़िरियल ॾींहुं अटार्नी जनरल ख़ालिद जावेद ख़ान वज़ीर आज़म इमरान ख़ान सां मुलाक़ात कई ऐं सलाह मशवरा कया, जंहिंखां पोइ फ़ैसिलो कयो त वफ़ाक़ी हुकूमत आर्डीनेंस जे बाबति पंहिंजो तफ़सीली मौक़िफ़ अदालत जे आॾो रखंदी। ज़रियनि मूजिबि उन मौक़े ते वज़ीर आज़म जो चवणु हुयो त आर्डीनेंस खे मुफ़ाहमत ज़रिए हल करणु चाहियूं था। कोशिशि आहे त मसइलो वधण जे बदिराए ख़तमु थी वञे। वज़ीर आज़म चयो त बेटनि बाबति वफ़ाक़ ऐं सूबनि में जेकॾहिं तकरार बरक़रार रहियो त पोइ सीड़पकारी कीअं ईंदी। इन सूरत हाल ते राय मालूम करण लाइ अॼु असां पैनलिस्ट जी टीम मौजूदु आहे। अॼु असांखे जॉइन कयो आहे नसीर मेमन साहब, इनाम भट्टी साहब, मुश्ताक मीरानी साहब, जगदीश आहूजा साहब, शबीर शर साहब ऐं अमर सिंधु साहिबा। महिमान खे भलीकार जी। नसीर साहब, तव्हां खां प्रोग्राम जी शुरूआत कयूं था। हीअ जेका मुलाक़ात थी आहे अटार्नी जनरल ऐं वज़ीर आज़म जी, उन जे विच में जेका ॻाल्हि ॿोल थी आहे, पहिरियों त तव्हां ॿुधायो उनखे तव्हां कीअं ॾिसो था, पर उन में हिकिड़ी ॻाल्हि जेका वाज़े नज़र अचे थी त इन मुलाक़ात में इहा शइ क्लियर आहे त वफ़ाक़ अञा बि बेटनि ते शहर ॾियण लाइ पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु आहे। जी, अलाए छाते क़ाइमु आहे हुननि खे बि ख़बर कान थी पए, मूंखे लॻे थो। ऐं वज़ीर आज़म खे मुंहिंजो ख़्याल आहे त जेको हुन खां पोइ रिएक्शन आयो आहे बेटनि ते अवाम जो हिकिड़ो उन ऐं ख़ुदि जेका लीगल फ्रेटर्निटी आहे, जेका कानूनी बिरादरी आहे वकीलनि जी या कानून सां तालुक़ु रखंदड़, उन्हनि खां ज़रूरु जंहिं बि हिनखे उबता सुबता आर्डीनेंस ठाहे ॾिना, हिननि बि सयूं करे रवानो करे छॾियो। यकीन हिनखे पोइ कंहिं खे चयो हूंदो त तव्हां खां मूंदो कयो आहे। मूं हींअर ताईं हिकिड़े बि लीगल एक्सपर्ट खां न ॿुधो आहे, एटलीस्ट मूं न ॿुधो आहे त हीअ आर्डीनेंस आइन जे दायरे में आहे। असां त आइन जा ॼाणू कोन आहियूं, ॿ-चारि आर्टिकल साईं शबीर वारनि ॿियनि जेके कानून जा ॼाणू हुन खां सिखूं था। असांखे ई नथो लॻे त हीअ को आइन जे एम्बिट में आहे। ऐं मुल्क जा जेके वॾा वकील आहिनि, जेके माना वकालत रुगो नथा कनि पर इन लीगल साइंस जा माहिर, मिसाल परवेज़ हसन साहब जो मां आर्टिकल वरी कोट कंदुसि, हिकिड़ो वॾो कदावर नालो आहे इन शोबे जो। उहे सभु माण्हू चवनि था त हीअ आइन जे एम्बिट खां ॿाहिरि आहे। ऐं हथाकत में लिखियो पिया त अदालत जी बि ज्यूरिसडिक्शन कान्हे। त मूंखे ॿुधायो त इन आर्डीनेंस जा पेर आहिनि किथे, इन जूं पाणूं आहिनि किथे, कीअं अखियूं बूटे हिननि अहिड़ो कमु कयो आहे। हाणे अटॉर्नी जनरल हुनखे कीअं उते डिफेंड कंदो हो, त अटॉर्नी जनरल ऐं वज़ीर आज़म खे ख़बर हूंदी त हुननि पाण में छा ॻाल्हायो आहे। पर मां कल्ह बि जेका गुज़ारिश कई त जॾहिं सिंध जी असेंबली हिकिड़े आर्डीनेंस खे रद्द करे छॾियो, जॾहिं सिंध जे माण्हुनि रोडनि ते निकिरी बंदि करे छॾियो, सिंध जे पार्टियुनि हुनखे रद्द करे छॾियो, मुल्क जे समूरनि वॾियुनि सियासी पार्टियुनि जे अॻुवाननि पीडीएम जे जलसे में रद्द करे छॾियो। हाणे त इहो आइन हूंदो बि त हुनजो प्रैक्टिकल इम्प्लीकेशन छा आहे। मूंखे ॿुधायो त केरु हिते अची सीड़प कंदो हिन माहौल में, केरु वफ़ाक़ जे अकुल खे वेलकम कंदो त अहिड़ी हालत में तव्हां हिते शहर ॾींदो ऐं उहे शहर ठहंदा। मूंखां पुछो त इहो पब्लिक रिएक्शन जो नतीजो आहे। हीअ आइन वञी कोर्टुनि मां कराइनि त कराइनि, कोर्टुनि मां कालाबाग डैम आइनी थी वियो, उनखे बि जाइज़ करार ॾेई छॾियुनि। जेके मामला सियासी एम्बिट में अची वेंदा आहिनि उन्हनि ते लीगल बैटल ज़रूरु थियणु घुरिजे, पर इरेस्पेक्टिव ऑफ त हुनजो रिज़ल्ट कोर्ट मां छा थो अचे, जॾहिं माण्हू क़बूल न कंदा, सूबे जी हुकूमत क़बूल न कंदी, इन आर्डीनेंस की न पॉलिटिकल लेजिटिमेसी आहे, न मॉरल लेजिटिमेसी आहे, न डेमोक्रेटिक वैल्यू हूंदो इन जे एक्शन जो। फॉर एवर इट इज़ बरीड नाउ। भली हो त आज़माए ॾिसनि, वधीक पंहिंजे पाण खे ॾुखियो ऐं ख़्वार कंदा वफ़ाक़ी हुकूमत वारा। जी शबीर साहब, तव्हां ॾे चऊं था इहो ॿुधायो त जीअं नसीर साहब चवनि था त इहो आइन जे एम्बिट खां ॿाहिरि आहे, कानून जे दायरे खां ॿाहिरि आइन आहे, त पोइ जेको अटार्नी जनरल ऐं वज़ीर आज़म जी मुलाक़ात में तइ थियो आहे त असां पंहिंजो मौक़िफ़ जेको आहे उहो अदालत जे आॾो रखंदासीं, तव्हां कीअं था ॾिसो एज़ अ कानूनी एक्सपर्ट त इहा इन जी सूरत हाल छा बीहंदी, किथे बीहंदी, ऐं ॿियो वफ़ाक़ पंहिंजे होड ते क़ाइमु छो आहे आख़िर शहर ॾियण जे लाइ? दायरे खां ॿाहिरि अदालत प्रेसिडेंट के खिलाफ आइन के मुताबिक रिट जारी नथी करे सघे पई। रिट ऑफ मैंडामस, रिट ऑफ सर्शोरारी, क्वो वारंटो, हैबस कार्पस, पंजनि रिटनि में कहिड़ी रिट प्रेसिडेंट थी ॾे पई। आइन जो प्रोटेक्शन मिलियल आहे प्रेसिडेंट खे त को बि प्रेसिडेंट जो फ़ैसिलो कोर्ट में चैलेंज नथो करे सघिजे, न को प्राइम मिनिस्टर जो को फ़ैसिलो उते चैलेंज करे सघिजे थो पियो, न चीफ मिनिस्टर जो को फ़ैसिलो उते करे सघिजे थो पियो। मूंखे सम्झ में कोन थो अचे त हिन दोस्त खे कंहिं इहो ॾस ॾिनो त तूं इहो मैटर कोर्ट में खणी वञे। असां जेका ॻाल्हि कईसीं गैर कानूनी अमल आहे, उन गैर कानूनी अमल क़रार ॾियण जे लाइ जेका असेंबली जी पार्लिमान जी आइनी कमेटी आहे उहा हुनखे डिक्लेयर कंदी आहे। हिन मैटर खे पार्लिमानी कमेटी में वञणु खपंदो हुयो। पार्लिमानी कमेटी जेका आहे असां हुनखे डिक्लेयर करे आहे त भई जॾहिं असेंबली मौजूदु आहे,
असेंबली जे मौजूदगी में ऑर्डिनेंस आणण जी कहिड़ी ज़रूरत अथई? उनखे पार्लिमानी आइनी कमेटी उनखे जेका आहे सा नल एंड वॉइड डिक्लेयर कंदी आहे। कोर्ट जो त आहे ई कोन को, हिन में सवाइ फर्ज़ करियो रिट हिन जी उॾामी वेंदसि त पोइ त हिन में मामिलो तमामु ख़राबु थींदो। हे जेको सर्कल्स में अवाम जे सर्कल्स में जेको इशू थियो हुयो उनखे बि जेका आहे सा हवा निकिरी वेंदी हुनजी। हे त मूंखे सम्झ में कोन थो अचे हिन दोस्त खे इहो मशवरो ॾिनो कए त तूं कोर्ट में वञे, कहिड़े आइन जे फ़िक्रे जे मुताबिक़ कहिड़ी रिट जारी कराईंदो, 5 रिट माना कहिड़ी रिट जारी कराईंदो? कोर्ट के पावर ही कोन्हे था जेका सदर जे ऑर्डिनेंस ते सदर जे ख़िलाफ़ को ऑर्डिनेंस जारी करे उनखे नल एंड वॉइड डिक्लेयर करे। मुंहिंजो सिर्फ़ु अॻे दफ़े बि इहो ई अर्ज़ु हुयो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पार्लिमानी आइनी कमेटी जेका आहे, जेके स्टैंडिंग कमेटीज़ आहिनि उन मां आइनी कमेटी सुपीरियर आहे, उहा उनखे डिक्लेयर कंदी आहे। उन में जेका असां प्रिविलेज मोशन मूव कंदो आहे, उन में जेका असां रिज़ोल्यूशन मूव कबो आहे, उहा उनखे जेका असां नल एंड डिक्लेयर कंदी आहे। न पीपल्स पार्टी जो पार्लिमान हुन में न वियो, न को ॿियो वियो, हीअ अमराज खणी अची जेका असां पी रहियो आहे। मूंखे सम्झ में कोन थो अचे हिनखे इहो ॾिस कंहिं ॾिनो, कंहिं हिनखे विधां मोकिलियो, कहिड़ी तरह सां कोर्ट रिट जारी कंदी? कोई बि आइनी माहिर मुंहिंजे ख़्याल में त हिन ॻाल्हि जी सपोर्ट कोन कंदो। हिनजी अॻु में कयो पाणी वारी कमेटी जे सिलसिले में कमेटी ठाराए हिकिड़े जज खे जेका पाणी कमेटी जो चेयरमैन बणाए मुस्तक़िल तौर ते सिंध जे लाइ आज़ाद पैदा करे चुप करे वञी वेही रहियो। हाणे उहा ई सूरत हाल थींदी। जी मूंखे सम्झ में कोन थो अचे त का सुभाणे रिट का जारी थी सघे थी। जी ठीकु आहे, हलूं था जगदीश आहूजा साहब ॾे। जी जगदीश साहब, हीअ जेका मुलाक़ात थी आहे अटार्नी जनरल जी ऐं इमरान ख़ान जी, उन मां त इहो ज़ाहिर थिए थो उन ॻाल्हियुनि मां त वफ़ाक़ पंहिंजे फ़ैसिले ते जेको क़ाइमु आहे, जेके शहर ॾियण वारी ॻाल्हि आहे, कीअं था ॾिसो हिन मुलाक़ात खे? साईं असां त इहो था सम्झूं त हीअ जेको सदारती ऑर्डिनेंस नाफ़िज़ थियो आहे या ॿिंगी बेट ते कब्ज़ो थियो आहे, हिते ज़िक्र रुगो सदारती ऑर्डिनेंस जो थियो थिए, पर सदारती ऑर्डिनेंस सिंध गवर्नमेंट जी NOC खां अॻु ई असां जेको आहे बेट बचायो तहरीक थी, जंहिंमें सिंध बचायो एक्शन कमेटी बि शरीक थी, असां पाण अखियुनि सां ॾिठोसीं त ॿिंगी बेट ते कब्ज़ो थी चुको आहे। त हीउ सरदार जेको सदारती ऑर्डिनेंस आहे तोड़े ॿिंगी बेट ते जेको कब्ज़ो आहे, इहो कानूनी ऐं आइनी पासनि सां हल नाहे थियणो। इहो हल थींदो सिंध जे मज़ाहिमती शऊर सां, सिंध जी क़ौमी तहरीक सां, जंहिंजो आगाज़ थी चुको आहे। ऐं उन में तव्हां ॾिसो त कामयाबी मिलण बि शुरू थियो आहे। पहिरीं कामयाबी असांखे तॾहिं मिली जीअं सदारती ऑर्डिनेंस नाफ़िज़ थियो त ॻुझा मुआहिदा जेके सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी सरकार कया हुआ उहे ज़ाहिर थियणु शुरू थिया। पहिरीं आई NOC मंज़र ते। पहिरीं कामयाबी इहा मिली जो सिंध जे एहतजाज में सिंध सरकार उहा NOC वापसि वरिती। उन खां पोइ पीपल्स पार्टी सरकार ते दबाव पियो त उहा हर सूरत में सिंध असेंबली में रिज़ोल्यूशन आणे। इहा असांखे ॿी वॾी कामयाबी मिली। जी टीं ॻाल्हि त जेका वफ़ाक़ी सरकार ई पहिरीं त कुझु ॿुधण लाइ ॻाल्हाइण लाइ ई तयारु न हुई। अॼु वज़ीर आज़म जो चवे थो त सिंध ऐं वफ़ाक़ जे जहिड़े में इहा तरक़ी कीअं थींदी, माना अॼु हुनखे सिंध जी मज़ाहिमती ताक़त जो थोरो घणो अंदाज़ो थी चुको आहे त हाणे इहो मामिलो ईअं न हलंदो। जिते जहिड़ो हूंदो, जिते डिस्प्यूट हूंदो, जिते पूरी सिंध जो इज्तिमाही शऊर मज़ाहिमत में हूंदो, उते कहिड़ो सरमाएदार पंहिंजा पैसा ॿोड़ण लाइ ईंदो। त जेसिताईं सिंध जी मज़ाहिमती जदोजहद खे माठो नथा कनि तेसिताईं कोई बि सरमाएदार न ईंदो। त हीअ टेक्निकल तरीक़नि सां कॾहिं बि को मसइलो हल न थियणो आहे। सियासी जदोजहद सां थियणो आहे, मज़ाहिमत सां थियणो आहे ऐं उनजा नतीजा मिलनि था। ही ख़ुदि उनजा इजलास घुराइण, इहे इशारा ॾियण, इहे बि क़ौमी मज़ाहिमत जिन बि दोस्तनि कई आहे, साझा वंदन ऐं सियासी तहरीकुनि सभिनी खे सलाम आहे। ऐं ॿी अहम कामयाबी ॾिसो जेका असेंबलीअ में थी आहे त PTI जो MP शहरयार, जंहिंजो नालो बि घटि ॿुधल हूंदो, जंहिं तरीक़े सां उन बग़ावत करे पार्टीअ खां सिंध सां गॾु बीठो आहे, त कल्ह ॼण अदारनि ऐं किरदारनि जे विच में हिकिड़ी लकीर खिचजी वई त बाबा जेको आहे शहरयार हीरो आहे ऐं अलीम आदिल ज़ीरो आहे। केरु सिंध सां बीठो आहे, कहिड़ी बि पार्टी सां जेको सिंध सां बीहे थो उहो हीरो आहे, उहो असुलु किरदारु आहे। जेको सिंध जे ऑर्डिनेंस जी हिमायत करे थो, सिधी या अणसिधी रीत, उहो ॼण त सिंध सां गद्दारी थो करे। इहा जेका लकीर ई खिचजी वई आहे, इहा बि असांजी मज़ाहिमती तहरीक जी हिकिड़ी फतह आहे। ऐं हीउ जेको क़दम आहे, हीउ केॾा बि क़ानूनी ऐं मोशकाती वठनि,
पर आख़िरी फ़ैसिलो असांजी मज़ाहिमत जी जिदोजहद। ठीकु आहे, हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब, कीअं था ॾिसो मुलाक़ात खे जेका अटॉर्नी जनरल ऐं इमरान ख़ान जे विच में थी आहे? अनिल, आउं हिनखे ईअं चवंदुसि त हुननि खे हिकिड़ो त हाणे मथे में जूं सुरण शुरू थी वई आहे। हू सम्झनि था त इहो कोई एॾो आसान मामिलो न आहे, छाकाणि त सभ खां पहिरीं त जेको इन्वेस्टर आहे उहो जेतिरे ताईं उहा शइ मुतनाज़ा न हूंदी ऐं उन ते कंहिं बि उन जे मक़ामी माण्हुनि खे एतिराज़ न हूंदो, तॾहिं इन्वेस्टर जेको आहे पाण खे सेफ एंड सिक्योर सम्झंदो आहे किथे बि इन्वेस्टमेंट करण जे लाइ। पर पहिरें ॾींहं खां वठी जेको सिंध जे माण्हुनि उन जे ख़िलाफ़ जेका जदोजहद करणु शुरू कई आहे, उन मां ई इहो अंदाज़ो लॻाइणु घुरिजे त जॾहिं जेका सिंध हुकूमत बावजूदि इन जे जंहिं ख़ुदि बार बार इहा कोशिशि पए कई त इन्हनि जी ॿेटनि जी डेवलपमेंट में को उन्हनि सां गॾियल तौर ते का मुशावरत थिए या उन्हनि जी गॾियल मंशा हुजे त हू उन कम खे करण जे लाइ बि तयारु हुया। पर जॾहिं हुननि ॾिठो त सिंध जे अवाम में उन जे ख़िलाफ़ एॾो रद्दअमल आहे जो हू पंहिंजे जारी कयल ख़त खां बि इनकार करे वापसि वठी चुका ऐं उन्हनि जेको सिंध जे माण्हुनि जो क़ौमी तहरीकुनि जमायतुनि जो जेको उन्हनि ते प्रेशर डेवलप थियो, उन जे नतीजे में उन्हनि असेंबली मां उहा करारदाद बि आंदी। हाणे सम्झो त वफ़ाक़ी हुकूमत खे इहा शइ सम्झणु खपे त उहा सिंध असेंबली जेका पाकिस्तान ठाहिण जे लाइ करारदाद पास करे सघे थी, त जेकॾहिं इन क़िस्म जा फेडरेशन जे अंदरि मुतनाज़ फ़ैसिला कया विया, अहिड़ा ऑर्डिनेंस जारी कया विया जेके ब्रिटिश राज जूं यादूं ताज़ियूं कनि ऐं माण्हू हिते जा सम्झनि त असीं हिन वफ़ाक़ जे अंदरि कंहिं हिकिड़े आइनी कॉन्ट्रैक्ट जे तहत न बल्कि हिकिड़े महकूम ऐं मक़बूज़ा इलाइक़े तौर ते आहियूं, त पोइ सम्झो था त इहा ई सिंध असेंबली इन्हनि ॿाहिरि वेठल माण्हुनि जे प्रेशर ते कहिड़ी का करारदाद आणे सघे थी। ऐं यकीन सां चवां थो त पीपल्स पार्टी एतिरी सघई नथी रखे जो जेकॾहिं सिंध जा माण्हू ऐं सिंध जूं उहे जमायतूं जेके भले असेंबली जे अंदरि त कोन्हनि पर ॿाहिरि पब्लिक में पंहिंजी हैसियत रखनि थियूं, उहे जॾहिं जदोजहद हलाइणु शुरू कंदियूं त ॿिटे बलदियाती निज़ाम जहिड़ो फ़ैसिलो बि उन पार्टी खे जॾहिं वापसि वठिणो पियो त सुभाणे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो वफ़ाक़ को बि इरादो बावजूदि इन जे बि उन ते क़ाइमु रहियो ऐं उन ते कमु कंदो त सिंध असेंबली हूंदी जेका हिते का ॿी ख़तरनाक करारदाद पास करे सघे थी। तंहिंजे करे वफ़ाक़ खे सोचणु खपे। उन खां अलावा जेके कानूनी पासा जेके कोर्टुनि जो ऐं इन्हनि जो थिए थो, ऐं सम्झां थो त क़ौमी मामलनि खे कॾहिं बि कोर्ट ऐं कचहरी में हल न करणु खपे, छाकाणि त कोर्ट ऐं कचहरी जेका आहे उहा लीगलिटी डिफाइन करण जे लाइ हूंदी आहे त हक़ छा आहे या नाहक़ छा आहे। कानूनी तौर ते इहा शइ तइ थियल आहे, जेको आइन आर्टिकल सभु शयूं वाज़े तौर ते चवनि थियूं त इहा मिल्कियत सिंध जी प्रॉपर्टी आहे ऐं उन ते वफ़ाक़ खे को बि अख़्तियार कोन्हे त उन ते पंहिंजी का बि वालार करे। त हाणे जेकॾहिं सरकार वफ़ाक़ी सरकार बि इन ते सोचींदी ऐं इन जी कोर्ट मां जेकॾहिं का बि शइ फ़ैसिले वठण जी ख़्वाहिश रखे थी ऐं उहा जेकॾहिं कराए वेंदी, ऐं सम्झां थो उन सां हिकिड़ो तमामु वॾो ॾिफेड़ पैदा थी सघे थो। ऐं इहो ई वरी उन्हनि दोस्तनि खे बि सोचणु खपे जेके जल्दी में पंहिंजे सिर्फ़ु कंहिं ऐं उनखे ईअं नथो चवां त का उन्हनि जी नियत ख़राबु आहे, पर असां कॾहिं कॾहिं सिर्फ़ु नंढड़ी सोच में उनखे जेको आहे सो सम्झी न सघंदा आहियूं या मुशावरत न करण जे करे इहो थींदो आहे जो की अहिड़ा कमु करे वेंदा आहियूं जिन जो अॻिते हली करे को नुक़सान बि थी सघे थो। त कोर्ट जो रस्तो वठणु हिकिड़ो सही दग कोन हुयो। हाणे उन ई दग खे जेकॾहिं सरकार इस्तेमालु थी करे त उनखे रोकण जे लाइ वरी बि असांजी अवामी जदोजहद हूंदी ऐं इहा ई असेंबली हूंदी जेका उन ऑर्डिनेंस खे ख़तमु न करणु ऐं कोर्ट जे तरफ़ां को बि अहिड़ो फ़ैसिलो जेको असांजे क़ौमी मुफ़ादनि जे ख़िलाफ़ु अची वञे उन जो अचणु, ऐं अहिड़ो जेकॾहिं को बि अची वियो त उन ते वरी बि इन असेंबली ऐं पब्लिक जेका आवाम आहे उहा रोडनि रस्तनि ते अची जेका उनजी मज़ाहिमत कंदी, उहो वफ़ाक़ खे तमामु ॻरो पइजी वेंदो। तंहिंजे करे उन्हनि खे इन्हनि शयुनि ते सोचणु घुरिजे। जी हलूं था अमर सिंधु साहब ॾे। जी अमर सिंधु साहब, इमरान ख़ान जी अटॉर्नी जनरल जेका मुलाक़ात थी आहे उनखां पोइ जेको फ़ैसिलो थियो आहे ऐं वफ़ाक़ जो पंहिंजे होड ते क़ाइमु आहे त असां ॿेटनि ते शहर ॾींदासीं, उन लाइ उन्हनि मुफ़ाहिमत वारो रस्तो बि अख़्तियार करण जी जेका सलाह मसलत कई आहे, कीअं था ॾिसो हिन मुलाक़ात खे, हिन सॼी सिचुएशन खे? ॾिसो, मां ईअं सम्झां थी त सिंध पंहिंजो फ़ैसिलो ॾेई चुकी आहे। सिंध न रुॻो पंहिंजो फ़ैसिलो ॾिनो आहे, पर सिंध पंहिंजे फ़ैसिले में वाज़े तौर ते चिटो कयो आहे, रुॻो सिंध हुकूमत ते न पर वाज़े तौर ते चिटो कयो आहे विफ़ाक़ ते ऐं उन्हनि ख़ासि तौर ते उन्हनि धीरनि लाइ जेके बज़िद आहिनि त इहो जेको आहे सो मनसूबो ज़रूरु जेको आहे सो पूरो थींदो। मां सम्झां थी त सिंध जी मज़ाहिमत खे ऐं उन जे मूड खे सम्झंदे
जेका सिंध हुकूमत जेका सा बावजूद इन जे तो उन जे क्रेडिट ते इहो आहे त उन जेका सा NOC ॾिनो या अहिड़े क़िस्म जी का ख़तो किताबत अंडर प्रेशर ई सही पर उहा थी हूंदी त उन तां पोइते हटी उन सिंधी माण्हुनि सां गॾु सिंधी माण्हुनि जे एतिजाज मुज़ाहिमत उन सां गॾु बीहण क़बूल कयो छाकाणि त उन इहो सम्झी वरितो त हीउ जेको मूड आहे इहो मूड जेका सा सिर्फ़ु जेका सा का हिकिड़े के मुआइदे जे हिसाब सां कोन्हे पर इहो सिंध जे तारीख़ी हक़ जे बारे में आहे इहो जंहिं तां सिंध जेका सा दस्तबरदार थियण लाइ तयारु कोन्हे जंहिंजे लाइ सिंध जेका सा कंहिं बि उन जेका सा गिव एंड टेक करण जी जेका सा मूड में कोन्हे ही सो सिधो चिट्टो रस्तो ऐं लीको कढी बीठी आहे त जेको इन ते जेका सा ज़बरदस्ती ॿिए ठहण जी कोशिशि कंदो उनखे सिंधी माण्हुनि जी मज़ाहिमत खे मुंहुं ॾियणो पवंदो हाणे विफ़ाक़ जेकॾहिं इहो फ़ैसिलो करे चुकी आहे त उनखे सिंध जी मज़ाहिमत खे मुंहुं ॾियणो आहे ऐं ख़ासि तौर ते उन सूरत हाल में जंहिं सूरत हाल में हू आलमी तौर ते हिकिड़े अकेलाइप जो शिकार आहे उन सूरत हाल में जंहिं सूरत हाल में हू चवे थी त बॉर्डर्स ते जेका सा उनखे ख़तरो आहे उन सूरत हाल में जेॾी महिल माशी तौर ते हू तमामु जेका सा पोइते हली वई आहे उन सूरत हाल में जेकॾहिं विफ़ाक़ी हुकूमत इन पंहिंजी होड़ खे पूरी करण लाइ के हट धर्मी वारे रवैये में अचे थी त मां सम्झां थी त उहो सिर्फ़ु विफ़ाक़ी हुकूमत जो न पर हिन रियासत जो बि वॾो नुक़सानु थी सघे थो ऐं उहा वॾी ख़तरे में पइजी सघे थी इन सूरत में जॾहिं सूबे ऐं विफ़ाक़ जे विच में जेको इंतिशार हूंदो सूबे जो सॼो अवाम हिकिड़े पासे बीठो हुजे ऐं जेका असां विफ़ाक़ ॿिए पासे बीठो हुजे त मां सम्झां थी त उन्हनि खे या सम्झणु खपे इन होड़ खे का ज़ाती ईगो का अना का जेका सा सरमाएदाराना कुझु मफ़ाद उन खां बालातर थी रियासत जे मफ़ाद में ऐं सूबे जे तारीख़ी हक़नि जे मफ़ाद में उनखे डिसीशन वठणु खपे बाक़ी जेके बि माना जंहिंखे चइजे त जेका थोरे वक़्त लाइ ऐं थोरे मफ़ाद लाइ ऐं हल्की फुल्की कंहिं शइ जे लाइ जेकॾहिं इहो फ़ैसिलो थिए थो त इन फ़ैसिले जा नतीजा ॾाढा ॻरा निकिरणा आहिनि इहा ॻाल्हि उन्हनि खे सम्झ में अचणु खपे त ही उहो वक़्तु कोन्हे जंहिं वक़्त में पंहिंजे ई माण्हुनि जे ख़िलाफ़ जेका असां विफ़ाक़ बीहे पंहिंजे ई माण्हुनि जे पंहिंजे ई सूबे जे पंहिंजे ई मुल्क जे पंहिंजे ई रियासत जे माण्हुनि सां होड़ में अचे हट धर्मी करे सो मां इहो सम्झां थी त जहिड़े तरीक़े सां सिंध हुकूमत जेका असां सरेंडर कयो अगरि का उहा इन लाइ तयारु बि हुई त उन मां सम्झणु खपे ख़ासि तौर ते हिन जेका असां विफ़ाक़ी हुकूमत खे ऐं विफ़ाक़ी हुकूमत खे सिंध हुकूमत जे क़दमनि ते बाक़ाइदा उनखे मिसाल ठाहे उनखे बि जेका असां अहिड़ो फ़ैसिलो वापसि वठणु खपे छाकाणि त ही उहो वक़्तु ई कोन्हे पंहिंजे माण्हुनि सां हिकिड़ी वेड़ में जेका असां हिकिड़ी रियासत बीहे त मां सम्झां थी त जेके बि घणघरा आहिनि ख़ासि तौर ते विफ़ाक़ी हुकूमत जा जेके बि घणघरा आहिनि हिन रियासत जा जेके बि घणघरा आहिनि त रियासत ऐं सूबनि जे विच में हिकिड़ी मुनासिब क़िस्म जी जेका असां रिलेशनशिप हुजे उन्हनि सभिनी खे हिन में इंटरवेन करणु खपे उन्हनि सभिनी खे जेका असां विफ़ाक़ी हुकूमत खे हिन होड़ तां लाइणु खपे बाक़ी इहा ॻाल्हि तय आहे त सिंध न कॾहिं न कल्ह तयारु हो न सिंध हुकूमत आॾो जेको आहे सो गोॾा खोलण लाइ तयारु हुयो पंहिंजी मज़ामत जारी रखी न उहो विफ़ाक़ी हुकूमत आॾो जेको आहे सो अहिड़े तरीक़े सां पंहिंजे तारीख़ी हक़नि तां हथु खणंदो तंहिंजे करे मां इहो सम्झां थी त जेके बि विफ़ाक़ी हुकूमत जा घणघरा आहिनि उन्हनि खे सिचुएशन खे ॾिसंदे इन होड़ तां लहणु खपे ठीकु आहे अमर सिंह साहब हलूं था मुश्ताक मीरानी साहब ॾे जी मुश्ताक साहब कीअं था ॾिसो हिन सॼी सूरत हाल खे जंहिंमें मुलाक़ात थी आहे इमरान ख़ान जी अटॉर्नी जनरल सां ऐं फ़ैसिलो कयो आहे त पंहिंजो मौक़िफ़ ऑर्डिनेंस जे बारे में अदालत में रखंदासीं ऐं बेटनि ते शहर ॾियण वारे होड़ ते बि वफ़ाक़ क़ाइमु आहे जी जेकॾहिं तव्हां इहा न्यूज़ प्रॉपर वे में पढ़ी आहे त उन में ॿ शयूं आहिनि हिकिड़ो त इहो चयो अथई त भई आर्टिकल 97 जे रोशनीअ में एमिकेबली थिए ऐं ॿियो हुन चयो आहे त छाकाणि त हाणे सिंध हाई कोर्ट में इहो केस वियो आहे त उते वफ़ाक़ पंहिंजो प्रॉपर केस रखंदो तमामु ॾिसो तमामु इम्पॉर्टेंट
हाणे मूं वटि हिते आर्टिकल 97 बि आहे, 172 बि आहे ऐं 144 बि आर्टिकल आहे हिन में। त ज्यूरिसडिक्शन जेका आहे सा फेडरेशन जी बाक़ी सभिनी में हूंदी, पर जिते प्रोविंस जा पावर्स हूंदा उते हुनजी ज्यूरिसडिक्शन न हूंदी। इन जो मक़सदु आहे त जेकॾहिं ज़मीनूं आहिनि, ॿियूं शयूं आहिनि, मिनरल्स आहिनि, त उते वफ़ा कुझु बि नथो करे सघे। वरी आर्टिकल 172 में क्लियरली लिखियलु आहे, मां पढ़ी थो ॿुधायां त जेके दोस्त आहिनि, त ऑल लैंड्स, मिनरल्स एंड अदर थिंग्स आर वैल्यूज विद द कॉन्टिनेंटल शेल्फ आर अंडरलाइंग द ओशन बियॉन्ड द टेरिटोरियल वाटर्स ऑफ द पावर पाकिस्तान। माना बियॉन्ड वाटर पावर जेको आहे उहो माना 12 नॉटिकल माइल आहे। उन खां पोइ ज्यूरिसडिक्शन फेडरेशन जी आहे, बाक़ी इन जे अॻे में क्लियर लिखियलु आहे। वरी आर्टिकल 144 में क्लियरली लिखियलु आहे त जेकॾहिं वफ़ाक़ प्रोविंस जे हवाले सां जे पावर्स में को बि दख़ल अंदाज़ी करे थो ऐं उन जो प्रोविंस जेको आहे सो पंहिंजे रेज़ोल्यूशन पास थो करे सिंध असेंबली में, त उहो फेडरेशन जो नल एंड वाइड थो थिए। हीअ हाणे बिल्कुलु क्लियरली लिखियलु आहे। हाणे उन्हनि खे सॼी ख़बर इहा आहे त सिंध ते असांजे ज़मीन ते ॿेटनि ते असांजी वारसी नथी थिए। हू जेको रिलाय कनि था, मां सभिनी दोस्तनि ने पंहिंजे प्रोग्राम जे सॼी सिंध खे ॿुधाइण थो चाहियां, हू रिलाय इहो था कनि त सिंध गवर्नमेंट कासिम पोर्ट खे ज़मीन ॾिनी, ट्रांसफर कई सॼी ओनरशिप, पोइ वरी कासिम पोर्ट पंहिंजा जेके ॿेट आहिनि मिनिस्ट्री ऑफ मैरीटाइम अफेयर्स खे इहो शेयर इहो ट्रांसफर कया। हाणे वफ़ाक़ उन ते कमु थो करे, हरू भरू सिंध छो थी मुखालफ़त करे। असुल जड़ जेका आहे न सॼे मसइले जी उहा आहे त सिंध जी ज़मीन कासिम पोर्ट खां पोइ मैरीन जेका इहो अफेयर्स आहे उन ते विया। हाणे इन में तमामु ज़रूरी आहे त सिंध गवर्नमेंट पंहिंजे असांजे माण्हुनि खे ॿुधाए त बाबा तव्हां कहिड़ो एग्रीमेंट कयो हो कासिम पोर्ट सां, छा उनखे तव्हां इहो पावर ॾिनो त उहो ट्रांसफर करे। मिसाल जे तौरु ॿियो जेको तमामु हिकिड़ी इम्पोर्टेंट आहे त जीअं त हाणे सिंध हाई कोर्ट में केस वियो आहे त सिंध पंहिंजे प्रॉपरली बाक़ाइदे तयारी करे उन में पंहिंजो केस पेश करे त जीअं रुगो सिंध न आहे, सॼो पाकिस्तान दुनिया जी हिन में नज़रूं आहिनि त जेकॾहिं वंश का बि हेठि मथे थिए थी त सिंध न सिर्फ़ु इहो जेका ॿेटनि ते खे नुक़सान थी सघे थो, पर सॼी सिंध जो कोस्ट ऐं बलोचिस्तान जो कोस्ट। तंहिंजे करे हाणे जेको आहे असां हिकिड़ो त सियासी जीअं पंहिंजे पहिरें दोस्त चयो, असांखे सियासी जिदोजहद हलाइणी पवंदी, कंटिन्यूअसली पवंदी। ऐं ॿियो इहो आहे त सिंध हुकूमत ते वधीक फर्ज़ थो थिए, ज़िमेवारी थी थिए त हर फोरम ते पंहिंजो केस पेश करे। सिर्फ़ु ईअं चवण सां न थींदो, हीअं थींदो हूअं न थींदो, ताकी हर फोरम ते लीगली कॉन्स्टिट्यूशनली पंहिंजो केस पेश करे। बाक़ी सिंध जी जेका एहतजाज आहे उहो कंटिन्यूअस हले, उनखे माना लेट डाउन न थिए। ठीकु आहे। नाज़रीन, कराचीअ में कैप्टन रिटायर्ड सफ़दर जी गिरफ़्तारी लाइ IG सिंध जे मुबैना तज़लील वारे वाक़े जी जांच लाइ सिंध हुकूमत 5 रुकनी वज़ारती कमेटी जोड़े छॾी आहे। नोटिफिकेशन सिलसिले में जारी थी वियो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी, नासिर हुसैन शाह ऐं सिंध हुकूमत जो तर्जुमा मुर्तज़ा वाब बि कमेटी जा मेंबर हूंदा। कमेटी कराची वाक़े जी जांच करे रिपोर्ट वॾे वज़ीर खे पेश कंदी। इन सिलसिले में हलूं था नसीर मेमन साहिब ॾे। नसीर साहिब, इन सिलसिले में सिंध हुकूमत हाणे कमेटी बि जोड़े छॾी आहे, नोटिफिकेशन बि जारी थी वियो आहे, कीअं था ॾिसो इन सिंध हुकूमत जी अॻुभराई खे? ॾिसो, मूं नोटिफिकेशन मुंहिंजी नज़र मां गुज़रियो आहे, उनमें 5 वज़ीर साहिबान सिंध हुकूमत जा उनमें शामिल आहिनि ऐं उनखे 3 ॾींहंनि जो टाइम ॾिनो वियो आहे त सॼे मामले खे प्रोब करे। अपेरेंटली जेको TOR आहे उहो त 5 महीने जो टाइम उन लिहाज़ खां मूंखे त घणो वॾो थो लॻे, शायदि इहो हफ़्ते खनि में बि करे पियो सघिया, छो त फैक्ट्स ऑलरेडी इस्टेब्लिश्ड आहिनि। पर बहरहाल ज़ाहिर आहे त वज़ीर आहिनि त उन्हनि खे पंहिंजे खातनि जा ऐं ॿिया कम बि शायदि हूंदा त उन लाइ हुननि थी सघे थो वक़्तु वधीक घुरियो हुजे। पर इन विच में अहम ॻाल्हि इहा ॾिसणी आहे त 10 ॾींहंनि अंदरि जेको एक्सपेक्टेड आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी प्रोब जेका हुन कोर कमांडर खे चई आहे, यकीनन जंहिं इंफॉर्मेशन ताईं ऐं जंहिं लेवल ते कोर कमांडर खे एक्सेस मिलंदो शायदि उहो असांजे वज़ीरनि खे बि न मिली सघंदो। वज़ीरनि वारी कमेटी जो TOR वधीक फोकस्ड आहे तावारी होटल में छा थियो, उन खां पोइ उते जूं ॻाल्हियूं, पर उन खां अॻु में जेको कुझु थियो आहे जंहिं तरह बैकग्राउंड में जेके शयूं थियूं
त उहो ॾिसणो पवंदो त उहो जेको सॼा लम्हा हुआ जंहिंमें IG साहिबु काल थियो आहे, IG साहिब खे सॾियो वियो आहे ऐं कहिड़ियुनि हालतुनि में हुनखे वठी विया आहिनि, मूंखे हिन TOR में उहो नज़र कोन थो अचे। बल्कि हींअर मुंहिंजे साम्हूं आहे, हुन में मूंखे हिकिड़ो सेकेंड जेकर साम्हूं ॾींदो त मां हुनखे तव्हांखे TOR क्विकली ॿुधाए सघां, पर हुन में टाइम लॻंदो। सो पर उन में हिकिड़ो नुक़्तो आहे, टू प्रोब एंड इंक्वायर इनटू द alleged ridiculing, manhandling of the highest level of the police with left entire police force demoralized and unwilling to continue। इहो आहे एक्चुअली। इन में हिकिड़ो लफ़्ज़ जेको मां हाईलाइट करणु घुरां थो, इन में मैन हैंडलिंग लिखियल आहे। इन मां त ज़ाहिर थो थिए त जहिड़ो कर फिज़िकली का हुन सां छा मैन हैंडलिंग यू कैन अंडरस्टैंड जेका हुनजी माना आहे, त इहा ॻाल्हि मूं एटलीस्ट पहिरियों भेरो ॿुधी आहे। हूअं त तासिर त हुनखे वठी आहे ऐं हुन खां वञी लिखंदा आहिनि, पर हिन में मैन हैंडलिंग जो लफ़्ज़ बि आहे ऐं रिडिक्यूलिंग त ऑफकोर्स थी आहे। सो हाणे इन में 30 ॾींहं जेसिताईं वज़ीर साहिबान हिन सॼे खे प्रोब करण खां वठंदा, उन खां अॻु में कोर कमांडर जी जेका प्रोब आहे हुनजो रिज़ल्ट अची वेंदो, ऐं जेकर हुनजी रिज़ल्ट में जेका बि शइ ईंदी त मुंहिंजो ख़्यालु आहे उन खां पोइ वज़ीर साहिबनि जी कमेटीअ जूं जेके फाइंडिंग्स हूंदियूं उहे शायदि सेकेंडरी थी वञनि, अनलेस त उहे हुनखे कंट्राडिक्ट। फॉर एग्जाम्पल अज्यूम था कयूं, हींअर पाण खे का ख़बर कान्हे त अज्यूम त कुझु बि करे सघिजे थो, त छा हुननि जी रिपोर्ट कोर उन विच में जेका चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे चवण ते कोर कमांडर जी फाइंडिंग ईंदियूं, छा उन खां का डिफरेंट व्यू ॾेई सघंदियूं जेकर उहो एक्सेप्टेबल न हुजे हुननि खे? दैट विल बी द क्वेश्चन मार्क। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त इहा शइ हाणे एतिरी एक्सपोज थियल आहे क़ौमी सतह ते, मीडिया वटि, डिबेट्स में आहे, जो मां नथो सम्झां त इन क़िस्म जे एक्ट खे हाणे कंहिं बि तरह प्रोब में जस्टिफाई का बि धुर करे सघंदी। सो लेट्स वेट त 30 ॾींहंनि खां पोइ हिन कमेटी मां छा थो अचे। पर वधीक जंहिं ते अखियूं रहंदियूं हाणे त ईंदड़ 10 ॾींहं जंहिं मां बि 2-3 ॾींहं गुज़री चुका, उन में कोर कमांडर साहिब जी जेका फाइंडिंग्स आहिनि उहे छा थियूं ॿुधाइनि। ठीकु आहे, हलूं था शबीर शर साहिब। शबीर साहिब, कल्ह वज़ीर आला जेको आहे सिंध असेंबली फ्लोर ते हिकु ॻाल्हि कई त मूंखे सिंध हुकूमत जे ख़तमु करण जी धमकी ॾिनी वई आहे। चयो आहे त जेके सुबुह ताईं FIR दाख़िल न थी त हुकूमत खे डामाडोल करे छॾींदासीं, ऐं जहिड़े तरीक़े सां धमकी ॾिनी वई आहे लॻे थो त सिंध कॉलोनी आहे। हुन इहो बि चयो त मां घणो कुझु ॿुधाए नथो सघां, छो त जांच हली रही आहे, जेकॾहिं मां कुझु ॻाल्हियूं ॿुधायूं त तव्हां सभु माण्हू पंहिंजे कननि ते हथु रखी वेही रहंदव। वज़ीर आला जी जेका इहा ॻाल्हि आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? ॿी जेका हीअ कमेटी जोड़ी वई आहे उनजे बाबति छा था चओ? टाइम जी कमी आहे, थोरो मुख़्तसिर रखिजो प्लीज़। जी वज़ीर आला साहब जेको आहे ज़िंदगी में पहिरियों दफ़ो मुंहिंजे ख़्याल में त एतिरे वेंदे जेको आहे सो शुरू खां वठी हिन महिल ताईं ॾिसूं था पिया त अलाह बख़्श सूमरे खां पोइ हिन इहा ॻाल्हि जेका सा जुरियत सां ऐं हिमत सां कई आहे, ऐं हुन में कहिड़ियूं कुवतूं हुन सां गॾु आहिनि इहा ॻाल्हि सम्झ में कान थी अचे पई। पर हाल हुनजे बावजूदि हुनजी तमामु वॾी इंसल्ट थी त हुनजे फोर्स जो जनरल जेको आहे सो हुनखे अगवा कयो वियो, हुनखे ह्यूमिलिएट कयो वियो, हुनखे हिरास कयो वियो, ऐं इहा एक्सट्रीम ही या इंतिहा ही जेका आहे सा हुनजे सूबे जे अंदरि हुनजे चीफ एग्जीक्यूटिव जुरिस्डिक्शन जे अंदरि जेका सा इंतिहा हुई त हुनजे जनरल खे अगवा करे ह्यूमिलिएट कयो वञे ऐं हुनजी मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ ऐं FIR दर्ज करे ऐं हुननि जे अंदरि जेको इतिहाद हुयो PTM जो उनखे जेका ड्रोन मारण जी कोशिशि कई वञे, उन्हनि में शक शुबा जेके पैदा कया वञनि, ऐं इहा एॾी वॾी साज़िश हुनजे सूबे जे अंदरि ज़ाहिर आहे त हुन बर्दाश्त न कई आहे। ऐं इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे, तमामु सुठी रिवायत आहे, ऐं हुनखे इहो रिएक्शन जेको आहे ॾियण ते असां सम्झूं था त जुरियत वारो फ़ैसिलो इहो वज़ीर आला कयो आहे ऐं माण्हुनि खे इतमाद में वरितो आहे ऐं माण्हुनि ताईं इहा ॻाल्हि खणी आई आहे। न त हिनमहिल ताईं इन क़िस्म जूं जेके हरकतूं माफ़ोकुल फितरती कुवतूं कंदियूं बि रहियूं आहिनि त उन्हनि खे धके जान छॾाए वेंदनि। बाक़ी रही कमेटी त कुझु बि कोन कंदी। कमेटी छा कंदी, कहिड़ी फाइंडिंग ॾींदी, कहिड़ो शोकाज़ नोटिस ॾींदी, कहिड़ो हुन वटि इख्तियार हूंदो? कमेटी जेका त जुडिशल कमेटी जोड़ी वञे हा, जेका तक़रीबन हाई कोर्ट जे जजिस ते मुश्तमिल हुजे हा, जेका सही तरह सां फाइंडिंग बि ॾिए हा, जेका रिकमेंडेशन बि ॾिए हा, हिन क़िस्म जी जेका हरकत थी आहे हुन ते FIR दर्ज थियणु खपे, हुन ते ट्रायल थियणु खपे। हिकिड़े सूबे जो चीफ जेको आहे जनरल जेको आहे फोर्स जो उनखे किडनैप कयो वियो आहे, उनखे अगवा कयो वियो आहे, हीअ छा कंदा? हीअ त उहो ई थींदो त जीअं नौकर जे मालिक खे धमकी त जेकॾहिं मुंहिंजी पघार न वधाई त छा कंदे त साॻी पघार ते कमु कंदुसि। हीअ कमेटी छा कंदी? हीअ कमेटी कुझु बि कान थी करे सघे, बसि हिन में जान छॾाइणी आहे, ॿियो कुझु बि न आहे।
ठीकु आहे, हलूं था जगदीश आहूजा साहब जी। जगदीश साहब, टाइम जी कमी आहे, 1 मिंट में पंहिंजो जवाब खे कंक्लूड कजो त जांच कमेटी जेका नतीजा ॾेई सघंदी? ऐं जांच कमेटी जो मतिलबु ई आहे मामले खे लहे मिटी करणु। सिधी सिधी ॻाल्हि आहे, हक़ीक़तूं सिंध हुकूमत त हींअर बि लहे मिटी पए कयूं, वज़ीर आला जी प्रेस कॉन्फ्रेंस में हुन उनखे ॻाल्हायो ई कोन। ही त जेको आहे मिनाज साहब पंहिंजी जेको आहे रेज़िग्नेशन में सॼी ॻाल्हि क्लियर कई। ॿी शाबत हुजे जेको आहे मौलाना फज़ल रहमान ऐं मरियम नवाज़, जिन बिल्कुलु क्लियर ॻाल्हि कई सॼो थियो छा आहे। उन खां अॻु में सोशल मीडिया ते जेको आहे हामिद मीर इहा ओपन कई। हिन सॼे ते जेकॾहिं मां मुख़्तसिर तबसरो कयां त मां सम्झां थो सभ खां बहितरीन सोशल मीडिया ते छा आहे तव्हांजे इदारे जो आहे इशफाक आज़ाद, उन हिकिड़ो सेटायर पेश कयो आहे त मोटरवे जे मरकज़ी मुल्ज़िम जांच जो ऑर्डर ॾेई छॾियो। So that is the satire of the year, that is the fact of this. हिननि सभिनि खे ख़बर आहे त कंहिं कयो आहे, छा कयो आहे, ऐं हिननि वॾी तबाही कई आहे वफ़ाक़ ऐं सिंध जे ॿिनि वॾनि लॉ एंड ऑर्डर जे विच में मेंटेन करण अदालतनि जे विच में एॾो खौफ़नाक उन्हनि टकराव पैदा कयो आहे जो पहिरियों भेरो सिंध पुलिस मुतफ़िक़ा। ठीकु आहे जगदीश साहब, टाइम जी कमी आहे, मां तव्हांखे इंटरप्ट कयां थो, माज़रत सां। हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब, जांच कमेटी नतीजा ॾेई सघंदी? अनिल, जांच कमेटी मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त जिन माण्हुनि जा नाला उन में खयां वेंदा त इहे मुलविस आहिनि IG जे मुबैना उन ते प्रेशर रखण में करण में या अगवा करण में, त छा उहे उन जे कमेटी जी आरोप पेश थींदा? आउं चवां थो त इहा जेका वज़ीरनि जी कमेटी आहे उन्हनि में एतिरी हिमत ई कोन्हे जो कंहिं माण्हू खे जेकॾहिं कॉल कनि त उहो अची करे उन्हनि जे कमेटी जी आरोप पेश थिए। हिते त कोर्टूं जॾहिं उन्हनि खे कॉल कनि थियूं उते उहे नथा अचनि। असेंबली जी स्टैंडिंग कमेटी, सेनेट जी स्टैंडिंग कमेटी उन्हनि खे कॉल थी करे त उहे उते नथा अचनि, त हिन कमेटी जी आरोप हू कीअं ईंदा? तंहिंजे करे आउं सम्झां थो कमेटी पंहिंजा TORs बि इलाही कमज़ोर रखिया आहिनि। TORs में सिधो सो क्लियरली जेकॾहिं इहे लफ़्ज़ लिखियल हुजनि हा त छाजी तहक़ीक़ात कंदी, जेकॾहिं तहक़ीक़ात इन जी कंदी त IG सां जेको वाक़ियो पेश आयो आहे उन में केरु मुलविस आहिनि ऐं उन्हनि कहिड़ी हैसियत सां, नियत सां ऐं सोच सां उहो अमल कयो आहे, त तॾहिं असां सम्झूं हा त उन कमेटी खे को एतिरो वॾो जेको आहे सो अख़्तियार ॾींदो। ऐं ॿियो त जेकॾहिं इहा कमेटी जुडिशियल कमेटी हुजे हा त वधीक उहा ताक़तवर थी सघी पए बजाए इन्हनि मिनिस्टर्स जी कमेटी जे। ॿियो त जेका चीफ ऑफ आर्मी स्टाफ वरी अंदरि पंहिंजे जेको आहे सो इन इदारे जी तहक़ीक़ात जे लाइ कमेटी ख़ुदि उन्हनि खे जेको आहे सो कोर कमांडर कराची खे जेको चई छॾियो आहे तहक़ीक़ात कयो, त उन में बि ख़ुदि इहो ई थी वेंदो त उहे इदारा जिन ते आङुर खई थी वञे उहे इहो ई जवाबु ॾींदा त असांजो पंहिंजो इदारो हुन ते तहक़ीक़ात करे पियो, तव्हांजे आरो पेश न थींदासीं। मूंखे नथो लॻे त इहा कमेटी खे नतीजा ॾेई सघंदी। ठीकु आहे, हलूं था अमर सिंधु साहब ॾे। अमर सिंधु साहब, टाइम जी कमी आहे, मुख़्तसिर जवाबु 1 मिंट में, जांच कमेटी नतीजा ॾेई सघंदी? जी अमर सिंधु साहबा। किस्म जी उन लाइ जेका असां रखी वई हुजे जांच कमेटी कुझु जेका असां मुमकिन आहे ऐं इन ॻाल्हि खां बि इनकार मुमकिन कोन्हे त जेका इंक्वायरी जेका असां चीफ ऑफ आर्मी स्टाफ जेका चयो आहे उन जेतिरी जेका असां नतीजा न ॾेई सघंदी, पर घटि में घटि इहा नतीजा ॾेई सघंदी, छाकाणि त इहे नतीजा ॾेई सघंदी त इहो सॼो वाक़ियो कीअं ऐं कहिड़े तरीक़े सां थियो आहे, मथां कंहिंजी कमांड हुई, मथां केरु पियो ॻाल्हाए, पर घटि में घटि ज़मीनी सूरत हाल जे बारे में ॻाल्हि क्लियर करे सघंदी। ऐं उहो इन करे ज़रूरी आहे छाकाणि त तव्हां अॼु शायदि जेका असां शिबली फराज़ जी ऐं अकबर शहज़ाद अकबर जी जेका असां अगरि कंहिं लाइव जेका असां ॾिठी हुजे प्रेस कॉन्फ्रेंस, त हुन प्रेस कॉन्फ्रेंस में बार बार जेको आहे सिंध हुकूमत खे निशानो बनायो पियो वियो, ख़ासि तौर ते टाइमिंग जे हवाले सां, ख़ासि तौर ते जेका असां कमांड जे हवाले सां, त कमांड किथां आई, कीअं ॾिनी वई। वधीक मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हुननि बिल्कुलु इन खां इनकार पे कयो। अमर साहिबा, टाइम जी कमी आहे, माज़रत सां। जी इनकार पे कयो त शायदि को अहिड़े क़िस्म जो अगवा जो वाक़ियो थियो ई कोन्हे। त मां सम्झां थी सिंध हुकूमत खे कुझु ॻाल्हियूं तूं वाज़े करे सिंध जे माण्हुनि जी आॾो साम्हूं ज़रूरु रखणु खपनि इहो वाक़ियो कीअं थियो, छाकाणि त नथो चई सघिजे त ॿियूं जेके इंक्वायरी थींदियूं उहे केतिरे हद ताईं साम्हूं ईंदियूं। ठीकु आहे अमर सिंह साहिबा, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। जी जी खपे, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। हलूं था मुश्ताक मीनानी साहब ॾे। जी मुश्ताक साहब, कंक्लूडिंग रिमार्क्स। बस सिंपली इहो आहे त क्राइम थियो आहे
ऐं ज़ाहिर आहे जॾहिं क्राइम थियो आहे त उन क्राइम जा जेके मुहरिक आहिनि जंहिं कयो आहे उहा बि डेफिनेटली हूंदा। ऐं हिन में हिकिड़ी शइ मां सभिनी दोस्तनि सां शेयर थो कयां त अॼु हिकिड़ी नई ट्विस्ट पिया कनि, शिबली वारा पिया चवनि त इहो जेको IG महल साहब आहे उन जो ओमनी ग्रुप सां वास्तो आहे कंहिं केस में कंहिं जज जो को रेफरेंस पियो ॾे एग्ज़ैक्टली। त हाणे हू फेडरल गवर्नमेंट पूरी कोशिशि कंदी त सिंध गवर्नमेंट इहो ड्रामो रचायो आहे, एक्चुअली इहो क्राइम न थियो आहे पर यकीनन क्राइम थियो आहे, सॼी जहान खे ख़बर आहे। हाणे इन ते जेको इशू अचे थो त सिंध गवर्नमेंट केतिरो स्टैंड वठी सघे थी उहो सिंध गवर्नमेंट ते ज़िम्मेवार आहे। अदरवाइज़ हू हाणे हर एंगल सां हू ट्विस्ट था कनि इन केस खे। ठीकु आहे, वॾी महिरबानी सभिनी महिमाननि जी। नाज़रीन तव्हां महिमान जा राया ॿुधा, प्रोग्राम जो पुॼाणी खां पहुचे थो। अनिल कुमार खे ॾियो इजाज़त। अल्लाह भाई।